5 अगस्त साल 2019 में भारत तरफ़ां मक़बूज़ा जम्मू कश्मीर ऐं कश्मीर बाबति हिकु आइनी फ़ैसिलो कयो वियो। कश्मीरी शहरनि जे इस्तेहसाल ख़िलाफ़ु सॼे मुल्क जियां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अवाम सां यकजहतीअ लाइ रैलियूं कढियूं वयूं। कश्मीरी अवाम सां यकजहती रैलियूं टंडवादम, भिटशा, सांगड़, सखर, डिगड़ी, हैदराबाद, हपचौकी, नवाबशाह, मोरो, हिंगोरजा, न्यू सईदाबाद, मुरीद शाह, मेहड़, नौशेरो फिरोज़, नंगर पार्कर, खानपुर महर, कंदकोट, वारा, मीरपुर माथेलो, उमरकोट, शहदादपुर, कुबो सईद खान, नऊं देरो समेत ॿियनि शहरनि मां कढियूं वयूं। उन मौक़े ते रैलीअ जे अॻुवाणनि चयो त भारत कश्मीर में ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। भारत जी दहशतगर्दी ऐं बर्बरियत सॼी दुनिया में वाइको थी चुकी आहे। कश्मीर में भारत ग़ैर क़ानूनी तौरु क़ाबिज़ आहे। असां विलारियल कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। हुननि आलमी दुनिया खां घुर कई त विलारियल कश्मीर जी अवाम खे भारत जे ज़ुल्मनि खां बचाइण लाइ क़दम खंया वञनि।